जिंदगी का तो सुठो है तो मौत अची वने। हिनन सूरन मा तो जान छुट्टी पवंदी। मोते तो बुज़दिल घुरंदा आहिनि। तू तो हिमालय जबल जेॾा हौसला कई वेठी आहीं। वो एॾो जल्दी पंहिंजी जिंदगी का कीअं हार मनी वेठी है। धारिया जख्म ॾियनि त दुख नाहे थींदो, पर जॾहिं पंहिंजा ई भाइर दिल के झीर ॾियनि त जीअण त अरवाह खॼी वेंदो आहे। जिंदगी में मायूस न थी नसीबा। मुंहिंजूं दुआयूं तोसां गॾु आहिनि। ॾिसंदीअ त हिकु न हिकु ॾींहुं तूं पंहिंजी मंज़िल ज़रूरु माणंदीअ। न सुहिणी न, हाणे हिन दिल जे मथां इहे दिलासा को बि असर नथा कनि। भले तूं केॾी बि मायूस छो न हुजे, पर मुंहिंजी दिलि चवे थी त आचर ईंदो तोखे हिननि सूरनि में छॾाए वेंदो। हाण जे आयो त मारियो वेंदो सुहिणी, मारियो वेंदो। हर दफ़े क़िस्मत आचर जो साथ कोन ॾींदी। ख़ुदा मज़लूमनि सां गॾु हूंदो आहे। तूं बेफ़िक्र थी रहो। ख़ुदा तोखे हिन गाड़े मां ज़रूरु आज़ादु कराईंदो। हाँ सुहिणी, आज़ाद तो ज़रूर थींदसि, पर जिंदगी जो नज़रानो ॾेई मौत खां पोइ। हाणे तो खुदा ख़ैर करे बाबा। हाणे तो ॿाहिरि निकिरण वॾो मसइलो थी वियो आहे। मुल्क अॻे त धाड़ेल में फौरन को ख़ौफ़ थींदो हो, अब हाणे त पुलिस को भी भउ थो थिए। धाड़ेल ऐं फोरू त सामान पुरे छॾे ॾींदा आहिनि, पर बा पुलिस त मुरुगो सिर ई विञाए थी छॾे। यार चई सच थो। अरे बाबा ॿुधण में आयो आहे त वीचारो मिस्किन ॻोठ पियो अचे, पर पुलिस रस्ते में खंभे खई हली वियसि। बाबा चवनि था त मुक़ाबलो ॾेखारियो अथनि। पुलिस जे कहर खां ख़ुदा पियो बचाए। ॾिस अदा, तॾहिं त तोखे चवंदो आहियां न त अजायो न रुलंदो कर। पहिरीं असां मिस्किन माण्हू आहियूं। जेकॾहिं न पुलिस पकड़े वेई त असां मिस्किननि खे कोई छॾाइण वारो बि कोन हूंदो। शैतान के याद कई तो शैतान पहुंची। उठो बाबा उठो, जल्दी को देर न कयो। तली घर में पनाह वठो। सा न वञे दा, डीएसपी आयो हूंदो रेस वटि कंहिं कम सां। इन्हनि जो को बि एतबार न कजो, छो त इन्हनि शैताननि जो को पीर मुर्शिद ई कोन्हे। चई सच थो। ॾोही हथ करे नथा सघनि, कोई कसूर वरी असां मां था कढनि। काहे बि न अथसि। सुबेदार इन्हनि खे ॾिसी बीठो छा थो। विझेन युंडनि में हथ ऐं गीले हणी विझेन गाॾीअ में। जॾहिं हिननि खे सचू लॻंदा न तॾहिं ई सची कंदा त अकमल खान खे कंहिं क़त्ल कयो हो। ॾिसो छा था वेओली गाॾी में त विझांव न मथे में धूड़। असांजो ॾोह कहिड़ो आहे साहब? इहा ख़बर त तोखे थाणे टाली पवंदी। तूं न सूबेदार आहीं ऐं न ई वरी डीएसपी। तूं विच में न ॻाल्हा। रईस कमाल खान के दो हाँ मां चवाए तो अखियूं हेठ कर। मां चवाए तो हथ कढ मुंह मां। हेठ कर अखियूं हथ कढ। मां चवाए तो मुंह मां। ॾिसो साईं ॾिसो, मां मिस्किन माण्हू आहियां। मुंहिंजो होटल आहे साईं, मुंहिंजो धंधो आहे। होटल ते रुपोश माण्हू थो रहे, न चवंदो मिस्किन माण्हू आहे। हले रे अलॻि ते अदा किथे आहे? मां तो चवां सुभाणे वात में कोन वञा। अदा किथे आहे? हेॾे अच दा, हेॾे अच। मां अंदरि वेठो आहियां। मुंहिंजो भलो हथियार पुलिस खे ॾेई छॾिया। रईस अहिड़ो हथियार ॾिनो आहे, ॿिनि फायरनि खां पोइ नाल पुरज़ा पुरज़ा थी वेंदो। अदा इहो त सही थियो। शुक्र थियो जो तूं घर में आहीं। छो ॿाहिरि क़यामत आई आहे छा? अदा ॿाहिरि पुलिस क़यामत मचाए छॾी आहे। क़यामत कमाल खान ऐं मुजीब सां गॾु पुलिस सॼे ॻोठ खे कड़ो चाढ़ियो आहे। इते रखीसि न, इते रखीसि। अहिड़ी छा ॻाल्हि आहे अदा?
रईस मूसा खान पंहिंजे माण्हुनि सां गॾु पुलिस जो छापो हणाईंदो त छा दिलावर खान चुप करे वेंदो? न ता न, हाणे त झेड़ो मचंदो, एॾो मचंदो जो दुनिया ॾिसंदी। अदा इन झेड़े मचण सां असांखे को बि फ़ाइदो न आहे, छो त असांजो असुल दुश्मन आचर आहे, आचर, ऐं आचर इन झेड़े खां ॿाहिरि आहे। आचर त परे जी ॻाल्हि आहे, पर असांजो वॾे में वॾो दुश्मन त मूसा खान आहे, जेको मिठल खान जी मिल्कियत मथां कारीअ जा फण कढी वठो आहे। चइबो त इन कारीगर जी फण कुचलण सां पोइ असां माला माल हूंदासीं। इन कारीगर जो हिकु बच्चो अॻु में ई मरी चुको आहे, बाक़ी रहियो हिकु, वक़्तु अचण ते उनखे बि घोटे रखंदासीं। जंहिं ॾींहुं मूसा खान ऐं उनजो जड़ बचो ख़तमु थींदो, उन ॾींहुं मां भत जी देग लाहींदुसि। बाक़ी आचर जो बिलो कीअं कंदे अदा? आचर पोयां कानू ऐं रुस्तम कात कुआड़ा खयूं था वतनि, जेकॾहिं उन्हनि खां बची वियो त पोइ असां खां कोन बची सघंदो। कुत्ते जी हिते ढूंढ मथां लामारा ज़रूरु ॾींदो अदा। अॻे चकर त बची वियो, पर हिन चकर भॼण जो मौक़ो हिनखे न ॾींदासीं। छा अम्मा असांखे अञा बि बाबा जे कयल गुनाहनि जा कफ़ारा अदा करणा पवंदा? न मायरा न, मुंहिंजी पाण हितां दिलि भरिजी चुकी आहे। राति तुंहिंजे पीउ सां ॻाल्हाए ॾिसंदसि। कुझु बि थी पवे अम्मा, पर अबू असांखे हिन दोज़ख मां ॿाहिरि निकिरण जी इजाज़त कॾहिं बि कोन ॾींदो। छो न इजाज़त ॾींदो? असां को हुनजो विहारियल कनीज़ियूं न आहियूं। भली ॻाल्हाए ॾिस अम्मा, पर मां अबूअ जी तबियत खां चङी तरह वाक़ुफ़ आहियां। अबू असांजो मौत त ॾिसी सघे थो, पर असांजी ख़ुशहाल ज़िंदगी न। जेकॾहिं न मञई त बि असां हितां निकिरी हलंदियूंसीं, इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे। काॾे अम्मा, काॾे निकिरी हलंदासीं? शहर वञण लाइ त अदा राज़ी कोन थींदो। शहर न ई सही, पोइ बि तुंहिंजे मामाणा ॾऊं हलंदियूंसीं, कुझु ॾींहं त सुकून जा गुज़ारे ईंदियूंसीं। अम्मा कुझु बि कर, काॾे बि हल, पर हिन जेल मां मूंखे आज़ाद कराए। हिते हाणे मुंहिंजो दम थो घुटिजे। मायरा तूं दिलि न लाइ, चयुमि त हितां जल्द निकिरी हलंदासीं। अदा तूं निंड कर, मां वेठो आहियां। न दा, तूं आराम कर, मां वेठो आहियां। अदा मूंखे निंड नथी अचे, ऐं तूं उबासियो थो ॾे, तूं मुंहिंजी निंड कर। ठीकु आहे, जेॾी महिल निंड अचे त मूंखे उथारजांइ। ठीकु आहे, मूंखे निंड आई त तोखे उथारींदुमि। मुझे ख्याल आहे त हमरा खे हिते बीहणु घुरिजे। जेकर थोरी फायरिंग थी त हिन तरफ़ माण्हू ज़रूरु ईंदा। ठीकु आहे, रहीमा तूं हिते बीह। अचो।
जबाना कुछ ॾिठो आहे हवा में कोन उछलाए असां ने फिटाए कमदार वॾा चोर हुआ चोर पर ॻाल्हि त ॿुध ये चोर भला रोज रात जो अहां जे घर मथा छो था मारा हणनि इननि वटि सोन जी तकूं पियूं तॾहिं बस कर हाणे बस कर ज़बान खे बंदि रख त ॾियां हिन बूथ वारो कारतूस अबा केॾी ख़बर अथई या कंहिंजी मनूसट हिन ॻोठ मथां पई थी फिरे जेको न मनूस हूंदो आहे उहो हुई कॾहिं जे तेरी मार खाईंदो आहे हाणे तव्हां पाणे अंदाज़ो लॻायो त इहा कॾहिं जॾहिं मार केरु खाई आयो आहे कमदार ज़बान खे लगाम ॾे त विझाए हिन निड़ीअ में हथ अरे हल हल तो जरा घणे ॾिठमि हीअ तो मुंहिंजे निड़ीअ में हथ विझे अकुल कयो छो था पानो था माण्हू खिलायो अची ॾारी तो ख़राब अरे हलो तूं त हुई कॾहिं हुई छो त मूंखे अकुल सेखारी हा चो तुंहिंजे चवण सां कॾहिं कोन थो चवां चाचा कमदार अजायो पाण में विढ़ण में को फ़ाइदो न आहे हाणे मला तो वञी घर में आराम कयो चोर टरी विया व चोर रोज़ अचण शुरू थिया आहिनि अब कमदार ॻोठ वारो को न को ज़रूर शामिल हूंदो सही तो चईं पुट तूं सही तो चईं इहो त ज़ाहिर आहे जेकॾहिं ॻोठ जो माण्हू उन्हनि सां गॾु न आहे त धारे ॻोठ में ईअं अची नथा सघनि पोइ हलो भला ड्रेस सां मिली अचूं पोइ अचो जेकी रहे सलाह ॾिनी हा हलो उते सभु अच्छा कहिड़ा पुदरा थींदा ऐं ख़बर पइजी वेंदी त कंहिंजे घर में सोन जी तकिल थी आहे चोर एॾा चिथा थी पिया बाबा सोन हुजे या चांदी खणी घर में कुझु बि न हुजे चोरनि जो कमु आहे लामारा ॾियणु कमदार जेकी लामारा ॾियनि था उन्हनि खे मोह ॾियण बि ॼाणूं था त पोइ ठीकु आहे पोइ अचो हलूं वॾे वेॾे हा हलो बाबा तव्हां हलो पुट तव्हां हलो त असीं हलूं वञो हाणे सॼो अचो भाऊ अचो अचर कम ॾाढो ख़राब थी वियो अचर शमन इहो ज़ख़्म असांखे रसे हा तोखे न ॻाल्हि ज़ख़्म जी न आहे अचर दुआ कर त ॻाल्हि खुली न पए जेकॾहिं रिस दिलावर खे ख़बर पइजी वई त अदा सां ऐं मूंसां अलाए कहिड़ो असर कंदो शमन जेसि ताईं तुंहिंजो ज़ख़्म भरिजे चई त तोखे कंहिं ॿिए तरफ़ मोकिले छॾियूं मूंखे सुबुह हर हाल में ॻोठ वञिणो आहे जेकॾहिं सुबुह ॻोठ न हूंदुसि त हुननि जो शक पक में बदिलजी वेंदो ऐं ही ज़ख़्म इहो ॾिसी शक कोन कंदा जॾहिं हुननि खे ज़ख़्म जी ख़बर पवंदी तॾहिं शक कंदा न पर मां ज़ख़्म ज़ाहिर करण छो ॾींदुसि तूं हलण जे क़ाबिल बि न आहीं सभु को ॾिसी सम्झी वेंदो चवंदो मान त मोटर साइकिल किरी पियो हुउसि शमन मां त चवंदुसि तूं कुझु ॾींहं रही पा तूं बिल्कुलु हलण जे क़ाबिल थी जीअं तो में कंहिंजो शक न थिए तोखे ॿुधायमि न अचर जेकॾहिं मां ॻोठ न हूंदुमि त पोइ शक कंदा यार वधीक तुंहिंजी मर्ज़ी असां तो मथां ज़ोर कोन था कयूं मां बि हीअं थो चाहियां रहीम तूं मूंखे पंहिंजा कपिड़ा आणे ॾे हिननि कपिड़नि ते रतिया दाग आहिनि मां तुंहिंजा कपिड़ा सुबुह चेंज करे सवेल ॻोठ हलियो वेंदुसि यार शमन असां तोखे सूरनि में विझी छॾियो यार इन तकलीफ़ लाइ माफ़ी ॾिजांइ यार इन में तकलीफ़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे